कुरान पाक जूं 114 सूरतूं उन्हनि में जेका नंढड़ी सूरत आहे उहा मूं अवां जे ख़िदमत में तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। सूरत मुबारका जो शान नुज़ूल उन मुतालिक़ इंशाअल्लाह चंद इरशादात अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अल्लाह से मूंखे ॿुधाइण जी अवां खे ॿुधण जी उन ते वरी सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा मुस्लमान भाइरो, कब्रिस्तान के अंदर प्रोग्राम आ दरगाह साईं जमाल शाह ऐं साईं सैयद मोहम्मद शाह जिन जो ये समझो त जो उर्स मुबारक आ जंहिंमें असां तव्हां हाज़िरी भरे रहिया आहियूं। महीनो मुहर्रम अल हराम आ, उन हवाले सां भी अल्लाह वारनि जे हवाले सां ॿ टे ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। मौसम के हिसाब सां घणनि प्रोग्रामनि जे हिसाब सां कुछ तबियत बिना साज़ा ऐं ॿियो वरी प्रोग्राम लॻ वरी साईं असांजा क़िबला साईं सैयद नूर मोहम्मद शाह जिलानी दामत बरकात मुला आलिया वारनि जो आहे काज़ी अहमद में, वो भी अॼु ई आहे, उते भी हाज़िरी ॾियणी आहे। इन जे करे अल्लाह साईं कंदो शहदाए करबला जे सदके अवां फ़क़ीरनि जी दुआ थींदी। रब करीम मूंखे ताक़त बख़्शींदो। ॿ टे ॻाल्हियूं मोहबत वारियूं अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह, मोमिनो हेड़ियूं महफ़िलूं हेड़ा जलसा मां सोने हबीब जी सोनी सलात सां सिंगारे रखजो। अचो त वॾा नंढा गॾिजी हिक अहिड़ी सलात साईं ॾे मोकिलियूं जेका सलात सगोरी असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्ना अतैना कल कौसर, बेशक अता कयो असां तव्हां खे, यानी ऐ मुंहिंजा महबूब करीम, घणाईअ में औलाद, घणाईअ में नेमतूं, फसल्लि ले रब्बिक वनहर, वो पंहिंजे रब वास्ते नमाज पढ़ ऐं कुर्बानी दे। इन शान अक हुवल अबतर, बेशक अवां जो दुश्मन अबतरा, तव्हां खे तमां रब करीम ॿिनी जहाननि जो वाली बनायो आहे। हिन सूरत मुबारका जो शान नुज़ूल ही आहे त मदीने जे साईं खे अल्लाह साईं औलाद अता फरमाई, जंहिंमें 4 न्याणियूं 3 फर्जंद। जेके मदीने जे साईं जूं न्याणियूं हुयूं उन्हनि उम्र माणी शादियूं कयूं, पर मदीने जे साईं जा जेके फर्जंद पाक हा उन्हनि जवानी न माणी, नंढड़ी उम्र में अल्लाह के प्यारा थी विया, रब वरी वठी। ज़ाहिर ॻाल्हि आहे त हर माण्हू जी पीढ़ी नस्ल हसब पुट खां हलंदो आहे। हाणे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा 3 फर्जंद अल्लाह से वापसि वठी वियो, अल्लाह के प्यारा थी विया, त ज़ाहिर ॻाल्हि आहे पीढ़ी जो सिलसिलो बंदि थी वियो। त हिकिड़े दुश्मन बेईमान ईअं शहर में माण्हुनि खे चवणु शुरू कयो त माज़अल्लाह मुस्लमाननि जो नबी अबतर थी वियो। अरबी में अबतर चइबो आहे बेपीढ़ीअ खे, जंहिंजी पीढ़ी न हले, जंहिंजो दुनिया में नस्ल न रहे, त हुन इहो चवणु शुरू करे ॾिनो त मुस्लमाननि जो नबी हाणे बेपीढ़ियो आहे, उनजी पीढ़ी कीअं हलंदी, उनजा फर्जंद त हलिया विया, हाणे उनजो हसब नसब दुनिया में कीअं हलंदो। इहा ॻाल्हि बोल अल्लाह जे महबूब करीम ताईं पहुती। मदीने जा साईं ॾुखारा थी पिया, अल्लाह जा हबीब गमगीन थी पिया, सोच में गम में करीमन जे अखियुनि मंझां ॻोढ़ा किरी पिया, ॾुखारा थी पिया, लुड़क वही पिया। अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो, जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब करीम खे मुंहिंजा सलाम ॾे, हीअ सूरत खणी वञ मुंहिंजे महबूब करीम खे ॿुधा,
हे मुझो पैगाम आ दिलदारिया मुझे हबीब खे चो त ए महबूब करीम रब करीम जी ज़ात बा बरकात फरमायो आ। ए मुझा मिठा हबीब परेशान न थी, गमगीन न थी, दुखारो न थी। इन्ना आतैना कल कौसर, बेशक असां तोखे घणो औलाद अता फरमायो आ, घणियूं नेमतूं अता फरमायूं आहिनि, असां तव्हांखे वॾा शान मान अता फरमाया आहिनि। ऐं मुंहिंजा महबूब करीम तव्हां अबतर कोन आयो, तव्हां बेपिड़िया कोन आयो। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। ऐ मुंहिंजा मुस्तफ़ा तव्हां मोमिननि खे साह खां वधीक वेझड़ा आहियो। जिन भी तो ते ईमान आंदो आ, जेके भी तुंहिंजा उम्मती आहिनि, ये सभु तुंहिंजी रूहानी औलाद आहिनि, तव्हां जूं घर वारियूं इन्हनि जूं माऊं आहिनि। ये सभु ग़ुलाम तुंहिंजा आहिनि मुंहिंजा महबूब करीम, ये सभु तुंहिंजा ख़ादिम आहिनि, तुंहिंजा रूहानी औलाद आहिनि, तूं इन्हनि जो रूहानी बाबो आहीं। ऐ मुंहिंजा महबूब करीम इन शान अक हुवल अबतर, तू जो दुश्मनी अबतरा उन जी पीढ़ी न हलंदी, उन जो नस्ल कोन रहंदो। तुझो तशाना वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अमा रहमतुल लिल आलमीन आयो, अमा शान वारा आयो। ऐ मुंहिंजा हबीब तव्हां अबतर कोन आयो। या अय्युहन नबियो इल्ला अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। मुझा मुस्तफा अमा के असां शाहिद बनायो आ, असां नज़ीर बनायो आ, दाइयन इल बटन माण्हुनि तव्हांखे न मञो, या हिकिड़ी जमात तव्हांखे न मञो। ऐं मुंहिंजा महबूब चंद माण्हुनि जेकॾहिं तव्हांखे न मञो, इन सां को फ़र्क़ु कोन पवंदो। या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह, मुंहिंजा महबूब करीम मां रब ही तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, मां तुंहिंजे शान खे वधाइण वारो वेठो आहियां। व रफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा मुस्तफ़ा असां तुंहिंजे शान खे बुलंद फरमायो आहे। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, मुंहिंजा हबीब मां तो ते सलात मोकिलियां थो, पर इहा सलात क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो जिते अल्लाह अल्लाह चवण वारा सुम्ही पवंदा, ज़िक्र करण वारा सुम्ही वेंदा। मुंहिंजा महबूब करीम नमाज़ूं पढ़ण वारा ख़त्म थी वेंदा, क़ुरान पढ़ण वारा ख़त्म थी वेंदा। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा, लेकिन जिते मुंहिंजो शान, जिते मुंहिंजो ज़िक्र, मुंहिंजी इबादत सजदा, इहो सभु मुंहिंजी सारा बंदि थी वेंदी। उन वक़्त बि तो महबूब करीम जो ज़िक्र हलंदो रहंदो। तो ते मां सलात मोकिलींदो रहंदुसि, तुंहिंजो ज़िक्र हलंदो रहंदो। त मुंहिंजा महबूब ॿ टे माण्हुनि तोखे न मञो, कई जमात कुझु माण्हू न, इन सां को बि फ़र्क़ु कोन ईंदो। मुंहिंजा मुस्तफ़ा असां तोखे बुलंद ऐं बाला शान अता फरमायो आहे, तोखे असां बुलंद मक़ाम अता फरमाया आहिनि। तव्हां कॾहिं बि ॾुखारा न चो, अव्हां जी पीढ़ी हलंदी क़यामत ताईं हलंदी। जॾहिं रब करीम ईअं फरमायो त मदीने जे साईं अल्लाह खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा पाक रब, पीढ़ी हलंदी आहे पुट खां, पीढ़ी उसूलन पुट खां हलंदी आहे। मुंहिंजा मालिक, तव्हां जॾहिं मुंहिंजा फर्ज़ंद पुट वठी विया त पीढ़ी किथां हलंदी, मुंहिंजी पीढ़ी कीअं हलंदी? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐ मुंहिंजा महबूब तव्हां बशर ज़रूर आयो, इंसान ज़रूर आयो, पर अव्हां जे लाइ कानून जुदा आहिनि, ॿियनि जे लाइ कानून जुदा आहिनि। अव्हां जे लाइ जीअं ॿिया कानून जुदा आहिनि, ईअं हिते बि तव्हां जे लाइ कानून जुदा आहे। साईं मौलाना हज़रत क़िबला साईं पीर अब्दुल गफ्फार लाड़काने वारा रहमतुल्लाह ताला अलैह पान फरमाइनि था, अन बशरदा शोर न मचा तू विच यूं हा दे दीद टिका तू।
आ भाईअड़ा इंसाफ पचा तू कुछ सोच सोचेंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो एहन राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसले कुल जुज वाले मुफ्त न मगज खपैंदी रहो जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो मुझा हबीब तव्हां बशर आयो बशरी लिबास में आया हो तव्हां इंसानन में रहो था इंसान भी आयो पर इन्हनि इंसानन में तव्हां खे मूं वरी अलहदा मक़ाम अता फरमायो अवां जे लाइ अलहदा कानून आहिनि मुंहिंजा मौला सो कीअं रब करीम जी ज़ात फरमायो मुंहिंजा राणा माण्हुनि जी इंसाननि जी पीढ़ी हसब नसब हलंदो आहे पुटनि खां तव्हां जी पीढ़ी हलाईंदुसि ख़ातून जन्नत खां बेन जो पीढ़ियूं हलंदियूं पुटनि खां तव्हांजी पीढ़ी तव्हांजी न्याणी तव्हांजी साहिबजादी फातिमा ज़हरा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा खां हलाईंदासीं तव्हांजी न्याणीअ मथां अवां खे उहो औलाद अता फरमाईंदुसि जेको सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो अम्मा खातून जन्नत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी न्याणी जी औलाद 4 उन्हीं चईनी न्याणियुनि में अम्मा खातून जन्नत जो वरी मक़ाम ही पंहिंजो इहो ईअं कोन त अम्मा खातून जन्नत दुनिया में आई नमाज़ूं पढ़ियई इबादतूं कयई उन खां पोइ रब नवाजो इहो सिलसिलो पंहिंजी जाइ आहे पर अम्मा खातून जन्नत खे 5 अहिड़ियूं हस्तियूं आहिनि जिन खे अल्लाह से रोज़े अज़ल खां ई नवाजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं अम्मा खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन जेके मुहावरे में 5 तन पाक चइबो आहे 5 तन पाक ये 5 तन जेके पाक आहिनि इन्हनि खे अल्लाह से रोज़े अज़ल खां ई नवाजो मौलाना मोइन वाहिद काशफी रहमतुल्लाह अलैह मआरज नबुवत में लिखे थो पाण फरमाइनि था जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत ॾाॾी हवा खे अल्लाह से पैदा फरमायो पोइ जॾहिं ॿिन्ही जी शादी थी ॿिन्ही जो निकाह थियो घोट कुंवार बनिया त ख़ुशीअ में जन्नत जो ॿई गॾिजी सैर पिया कनि जन्नत जो सैर पिया कनि मुंहिंजा प्यारा बाग बागीचा घुमंदा पिया अचनि दरियाहनि जो सैर कनि था पिया ऐं बाग बागीचनि जो सैर कंदा कंदा महलातनि जो सैर कंदा कंदा हिकिड़े अहिड़े बंगले में आया हिकिड़े अहिड़े महल में आया जंहिं महल में हिकिड़ो तख़्त हो हुन तख़्त ते हिकिड़ी शहज़ादी नज़र आई जंहिं शहज़ादी जे मथे ते ताज हो हुन ताज मां नूर जी लाइट मथे निकिती पई ऐं मुंहिंजा प्यारा संदसि चेहरे में नूर जूं शुआ हुयूं चेहरे में नूर जी तजल्ली हुई ऐं ॿिन्ही पासनि खां 2 नूर जूं झालरूं हुयूं उन मथां नूर जा कतरा निकिरी रहिया हुआ नूर जा फुआरा निकिरी रहिया हुआ ॾाढी हवा ॾाढो आदम हैरान थी विया चवण लॻा ऐं असांजा रब असां तुंहिंजे बेहिश्त जा बाग बि घुमिया हूरूं बि ॾिठियूंसीं या अल्लाह बंगला महलात बि ॾिठासीं पर हे अजीब बंगलो आहे हिन अजीब बंगले में हिकिड़ो अजीब तख़्त आहे उन तख़्त ते शहज़ादी आहे सुभान अल्लाह जंहिंजे मथे मुबारक मां नूर जूं लाइटूं आहिनि चेहरे में नूर जी तजल्ली आहे पासनि खां नूर जूं झालरूं आहिनि ऐं अल्लाह हे केरु शहज़ादी आहे अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा नबी आदम हे मुंहिंजे आख़िर ज़मान नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी फातिमा खातून जन्नत आहे जंहिंजे मथे ते जेको नूर आहे ताज आहे यो हजरत अली शेर खुदा मुश्किल कुशा जो नूर आ
जेको संदस चेहरे में नूर आ, चेहरे में जका तजल्ली आ, संदस बाबे मदीने जे साईं जो नूर आ। पासन खां जेके बजाल रुअन, हिक इमाम हसन जो नूर आ, ॿियो इमाम हुसैन जो नूर आहे। आला हजरत तॾहिं फरमायो तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का, मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का, नूर दिन दूना तेरा दे डाल सदका नूर का। प्यारा मुसलमान भाईरो, अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा, अम्मा खदीजतुल कुबरा मोमिनन जी अम्मा थी फरमाए त खातून जन्नत जड़े मुझे बतन में आई त 9 महीना सजो मक्को हैरान हो। त खदीजतुल कुबरा जे घर का खुशबू थी निकरे, सजो मक्को वासजी थो वठे। घणियूं मायूं अची अम्मा खदीजा खां पुछंदियूं हुयूं, अम्मा हे खुशबू तो किथां आंदी आ? पान फरमाईंदी त मूंखे पान ख़बर काने का, अचानक मुझे घर मां खुशबू थी निकरे। पान फरमाए थी ख़बर तरे पई आ जॾहिं हसनैन करीमैन जी अम्मा दुनिया में आई, 9 महीननि खां बाद दुनिया में जॾहिं जन्म वरताई, मदीने जो साईं आयो, पंहिंजे न्याणी खे भाकुर में खणी पेशानी ते चुम्मी ॾेई फरमायूं सुभान अल्लाह। मोमिनन जी अम्मा खदीजा मूंखे पंहिंजे न्याणीअ मज़ा जन्नत जे मेवे जी खुशबू अची रही आहे, जन्नत जे गुलन जी खुशबू अची रही आ। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा खातून जन्नत से प्यार फरमाइंदा हा, बेहद मोहब्बत भी फरमाइंदा हा। अम्मा खातून जन्नत जो ख्याल रखंदा हा। जॾहिं भी मदीने जे साईं जे दरबार में ईंदी हुई, अल्लाह जा महबूब उठी भी पंहिंजे न्याणी जो इस्तकबाल फरमाइंदा हा ऐं पेशानी ते चुम्मी ॾींदा हा, मथे मुबारक ते चुम्मी ॾे पान फरमाइंदा फातिमा खुदा तोखे जिंदगी अता फरमाए, अल्लाह तोखे अञा मजीद नवाज़े, तू मुंहिंजा मां मुहम्मद जो हसब हलंदो, तो मुंहिंजा मां मदीने वारे साईं जी पीढ़ी हलंदी। खुदा तोखे आबाद रखे, खुदा पाक तोखे अञा भी शान वारो बनाए, अञा भी मान वारो बनाए। अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा मदीने जे साईं खे भी प्यारी, अल्लाह खे भी प्यारी। हज़रत उस्मान गनी मदीने जे साईं जी दावत कई ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम गनी हुजरे खां वठी पंहिंजे घर ताईं जेके भी मदीने जे साईं कदम भरिया, हर कदम ते हिकिड़ो गुलाम आज़ाद कयो हुई ख़ुशीअ में। हज़रत अली साईं आया, अम्मा खातून जन्नत पुछो हैदरे करार बला जे देर थी कराया हा? साईं फरमायो खातून जन्नत अज उस्मान गनी मदीने जे साईं जी दावत कई, असां दावत में मसरूफ हुआसीं, ॾाढा भला ताम हज़रत उस्मान गनी तैयार कया, ॾाढा खाधासीं, भला दस्तरखान हा, वॾो एतमाम इंतजाम हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तों, हज़रत अली साईं थधो साह भरे पान फरमायो खातून जन्नत अगर असां वटि बि हुजे हा त असां बि ईअं रसूलुल्लाह जी दावत कयूं हा। अम्मा खातून जन्नत फरमायो हसनैन जा बाबा देर कहिड़ी आ, मदीने जे साईं खे दावत ॾेई आ, दावत ॾेई आ, इंतजाम खुदा पाक पाणी फरमाईंदो, तव्हां वञो दावत करे अचो मदीने जे साईं खे। हज़रत अली साईं रसूलुल्लाह जी दरबार में आया न, मुंहिंजा साईं असांजी बि दावत खाओ।
मदीने जे साईं फरमायो उस्मान जो घर भी असां जो ऐ हैदरे करार तुझे घर में मुझी उहा न्याणी आ जेके मां तमाम अजीज तर समझदो आया। ऐ हैदरे करार अवां वट मां रोज ईंदो आया दावत जी केड़ी गाल आ अवां जो घर त मुझो घर आ मगर हैदरे करार फरमांदा मदीने जा मीर हूं त तवां जो घर आ ईंदा आयो पर कॾहिं मेहमान जी हैसियत सां भी अचो दावत वारे हिसाब में अचो मुखे टाइम ॾियो मुंहिंजा महबूब असांजी दिल थी घुरे मुंहिंजी दिल थी घुरे त मूं घर अची थिए जे में थिरो मेहमान त ताणे तनूरन में भेरे हणा भाण पोइ पेकन सूदो पाण सिर घर घोरिया सैयद तां मदीने जे सही फरमायो सुभाणे असां तव्हांजा महिमान हज़रत अली साईं आया अम्मा खातून जन्नत के फरमायूं दावत मां महबूब अली सलातो सलाम के ॾेई आयो हाणे तैयारी कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो टाइम करीब आयो हुजूर अली सलातो सलाम पंहिंजे दौलत खाने खां निकता अम्मा खातून जन्नत मुसल्लो विछायो मुसल्ले ते बरकातू नफल पढ़ी अल्लाह जी बारगाह में सजदे में दुआ कई मुंहिंजा मौला हजरत ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत वास्ते तो मथा मानिन जो दस्तरखान लाथो मन ऐ सलवा वारा हलवा नेमतू तो दुनिया में मोकलियूं ऐ मुंहिंजा मौला मां तुझे महबूब जी न्याणी आहियां मां तुझे प्यारे हबीब जी साहिबजादी आहियां हसनैन करीमैन जी अम्मा आहियां ऐ मुंहिंजा मौला नबियन जे सरदार जी धी आहियां त वलियन जे सरदार जी राणी आहियां जन्नती जवानन जे सरदारन जी अम्मा आहियां नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का ये तो घरानू अजीब आ नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बुरू को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है अर्ज के मुंहिंजा मौला अज मुंहिंजो बाबो असांजी दावत ते अची रहियो आहे असां ग़रीब आहियूं असां वटि एतिरो आहे कोन ऐं अल्लाह हज़रत उस्मान गनीअ वटि हुयो हज़रत उस्मान ग़ुलाम बि आज़ाद कया भला ताम बि तयार कया ऐं मुंहिंजा पाक रब अॼु मां तुंहिंजे महबूब जी न्याणी तोखे अर्ज़ थी कयां त मौला अॼु असांजे महिमाननि जे लाइ बि जन्नत खां दस्तरखान मोकल जन्नती खादा मोकल मुझा प्यारा जिब्राइल अलैहिस्सलाम मुकम्मल दस्तरखान खणी हाजिर जो आ हजरत खातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जे हवाले वो दस्तरखान कयो आ मदीने जा साईं आया मुझा प्यारा महबूब करीम वेठा हजरत अली साईं अंदर आया अम्मा खातून जन्नत का पुछाऊं छा थियो पान फरमायूं टोटल सामान अची वियान वो मुकम्मल खादा पीता अची वियान दस्तरखान लगा मां ॾींदी थी वञा तूं रख हाणे जॾहिं दस्तरखान लॻो हज़रत अली साईं ताम रखिया पुलाव रखिया बोड़ू रखियूं मुंहिंजा प्यारा हलवा रखिया सभु कमु जॾहिं लॻी वियो दस्तरखान ते मुझे हबीब बिस्मिल्लाह फरमाए गुलामन मुझा प्यारा बिस्मिल्लाह चई जॾहिं खाधा शुरू कयाऊं गिरावात में वेंदो वियो सुभान अल्लाह चवंदा विया मदीने जा साईं असां तोसां गॾु घणियूं दावतूं खाधियूं पर हेड़ो ताम असां किथे बि न खाधो हेड़ियूं मानियूं हेड़ी दावत असांखे किथे बि नसीब कान थी आहे अल्लाहु अकबर ॾाढो मज़ो आहे भला तामन मुंहिंजे महबूब फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलाम तव्हांखे इहा ख़बर हुजे त हे हितां जो पकल खाधो न आहे आसमान खां आयो आहे मुझी न्याणी दुआ कई
अल्लाह साईं मुझे न्याणी जा हथ न मोटाया रब करीम असांजे ला मथूं दस्तरखान मोकिलियो आ हज़रत उस्मान मुझे कदम कदम ते गुलाम आज़ाद कयो आ मुझी न्याणी जे दावत में मूं जेतिरा कदम खयान अल्लाह ताला जी रात बाबरकात हर कदम ते मुझे गुनहगार उम्मत मजा 70 गुनहगार अहिड़ा बख्शे छॾियान जेके दोज़खी हुया। अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझा प्यारा दोस्तों वडे शान जी मालिका आहे वडे मकाम मानवारी आहे अल्लाह जे हबीब करीम जी न्याणी मुझा प्यारा वधंदी वधंदी हदे बुलूग खे जॾहिं पहुती आ अल्लाह जे महबूब करीम पंहिंजी टिन न्याणियुनि जी शादी पंहिंजे मर्ज़ी सां करे छॾी। अम्मा खातून जन्नत जे लाइ रिश्ता ईंदा रहा मदीने जा साईं ना करे छॾींदा हुआ कंहिंखे बि रिश्तो कौन ॾिनो मुझा प्यारा दोस्तों हजरत अम्मा खातून जन्नत जे रिश्ते जे ला मुझा प्यारा हजरत अली साईं खे रब करीम तजवीज़ फरमायो मदीने जे साईं खां माण्हुनि पुछो भला तव्हां फातिमा ज़हरा जो निकाह न कंदो मुझे हबीब फरमायो टिन न्याणियुनि जे निकाह जो मूंखे इख्तियार हो सो मूं करे छॾियो फातिमा जी निकाह जो इख्तियार अल्लाह वटा हिन मुंहिंजी न्याणी जी शादीअ जो इख्तियार रब वटा जेॾा मालिक इशारो कंदो मां ओॾे ॾेई छॾींदुसि। हजरत अली शेरे खुदा मूं चयो न 5 तन पाक हजरत अली शेरे खुदा सब रोज़े अज़ल खां नवाज़ियल आहे रोज़े अज़ल खां अम्मा जे पेट में अम्मा जे बतन में आ मदीने जा साईं संदन घर ईंदा हा चाठ ते कदम रखंदा हा त अली साईं जी अम्मा उथी भी इस्तक़बाल कंदी ही ऐं घर मञा ग़ैबी आवाज़ ईंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत अली साईं जी अमर भी इस्तक़बाल कंदी त पाण भी बतन में इस्तक़बाल कंदा तो जेके कुरैशी हा मक्के जा उन्होंने एतराज कयो त ऐ फातिमा बिन्त असद तो जेला इहो सही नथो लगे जो जॾहिं मदीने जो साईं दुआ त तू इस्तक़बाल कंदी आहे तुझी उम्र वडी आ तोखे इं न करण खपे। अली साईं जी अम्मा थी फरमाए मुखां पुछण वारो मां मजबूर आहियां मां पाणा न उथंदी आहियां कुदरती का ताक़त आ जॾहिं महबूब ईंदो आ त उहा ताक़त मूंखे उथारे बिहारींदी आहे। उहा ताक़त कहिड़ी मौला अली मुश्किल कुशा बतन में हूंदा अमर खे फरमाईंदा अम्मा उथी भी नबियत जो इमाम आयो रसूलन जो सरदार आयो आ वो महबूब आयो आ जो सबसे आला वाला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी कौन देता है देने को मुँह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी। दुनिया वारनि चयो मक्के वारनि चयो इहा ॻाल्हि त असांखे सम्झ में कान थी अचे त तोखे ॿियो को उथारींदो आहे भला ईअं त तुंहिंजा हथ भी ॿधूं था पेर भी ॿधूं था ॾिसूं आहे कहिड़ी ताक़त आहे जेका तोखे उथारे थी। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हथ ॿधाया
मुझा प्यारा पैर बधाया लोई किला हया वया हने अम्मा हजरत अली साईं जी अम्मा फातिमा बिनत असद मुझा प्यारा जंजीरुनि में बधी पया मानू सब दिसण आया दिसो अज केर तो थारे पिटाई घोर तो फरमाए जने मदीने जो साईं आयो मुझे हबीब करीम चावठ ते पैर मुबारक रख्यान कदम रख्या अली साईं जी अम्मा जी नजर पया नवनियर डावणियो 15 पेंद प्यास नवनियर डावणियो 15 पेंद प्यास जने सजन ॾिठास त शिरक छनायस हिकड़े जंजीरूं टुटी वयूं मुझा प्यारा दोस्तों संगरूं टुटी वयूं लोही किला निकरी विया अली साईं जी अम्मा उथी भी आमिना जे लाल जो इस्तक़बाल कयो सागियो सलात जो आवाज भी आयो अम्मा बीबी फातिमा हजरत फातिमा बिनत असद थी फरमाए 9 महीने खां पोइ दिल में इरादो कयो त ॿार जी विलाद जो वक्त करीब आ मां काबे मुअज़्ज़म जो दीदार करे अचां तवाफ करे अचां पान तवाफ करे थी मोटे थी त मुझा प्यारा विलादत जा आसार नजर आया हजरत फातिमा बिनत असद रज़ियल्लाहु ताला अन्हा परेशान थी पया मुझो घर परे आ मानू घणान हाने कीअं थींदो त काबे मजा आवाज आयो अली जी अम्मा तुंहिंजो घर परे आ मां रब जो घर ते वेझड़ो आहे दरवाजो खुली वयो फातिमा बिनत असद काबे जे अंदर आई आ ओ मुझा प्यारा दोस्तो दरवाजो गैबी बंद थी वियो हजरत अली साईं खे काबे में जन्म ॾिनाई काबे में हजरत अली साईं जावा कसेरा मुयसर नशुदी सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत हजरत अली साईं जावा काबे में शहादत मस्जिद शरीफ में वॾो एजाज आ पर मज़े वारी ॻाल्हि काबे में जावा अखियूं बंद अमड़ घर खणी आई अली साईं जूं अखियूं बंद मुझा प्यारा अम्मा परेशान आ मुझो पुट अखियूं नथो खोले अखियूं बंदन छा राज आ मुझा प्यारा दोस्तो मदीने जा साईं मुबारक लड़ाई में ओ पट्टी को खणी हलियो वयो मुझा प्यारा हैदरे करार जो नालो खुद खुदा रखो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरों हजरत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु शान वारो अम्मा खातून जन्नत शान वारी हाने अम्मा खातून जन्नत जी अञा शादी न थी आ जेको भी रिश्तो ईंदो हो मदीने जा साईं मना फरमाए छॾींदा हा आख़िर हजरत अबू बकर हजरत उमर उस्मान पाण में सलाह कई अदा हलूं हजरत अली खे सलाह ॾियो हजरत अली मदीने जे साईं खां रिश्तो घुरे सिफारिश पाण कयूं कम अलीअ जो थी वेंदो बाग में आया हजरत अली साईं कम पियो करे कोलर पियो हणे मजदूरी पियो करे उन बाग जे अंदर आया हजरत अली साईं कोलर छड़े यारन जो इस्तकबाल कयो आ मुझे प्यारे सोने हैदरे करार पुछो अज 3 ॼणा गॾिजी आया हो खैर त आहे कंहिं कम सां आया हो हजरत अबू बकर उमर उस्मान फरमाइण लगा अदा अली अज ॿियो कम कोन्हे तोखे सलाह ॾियण आया हो असांजी सलाह मदीने जे साईं खां संग घुर सिफारिश असां था कयूं कम थी वेंदो हजरत अली साईं अर्ज़ कयो अदा मां भी इरादो रखां तो त संग घुरां पर गरीब आहियां मिसकीन आहियां खातून जन्नत लौला कलमा जे शहनशाह जी नियाणी आहे मूं वटि एॾो सुहिणो घर न आहे मूं वटि एॾो सामान न आहे मां कीअं रिश्तो घुरां हजरत अबू बकर उमर उस्मान 3 ॼणा था चवनि अदा अली यार कॾहिं कम ईंदा असां वेठा आहियूं जेको हुकुम कर असां हाज़िर हली पिया 4 ॼणा मदीने जे साईं ॾे अचनि था पिया त जिब्रील खे रब हुकुम कयो त मुंहिंजे तरफ़ां तूं बि अलीअ जो सिफारिशी थी वई बाबू जे दरबार में आया हुजरे मुबारक के दरवाजे का बाहर बीठा मदीने जे साईं दरवाजो खोले मुरकन था पान करीमन फरमा अबू बकर 5 गॾिजी आया आहियो खैर त आहे हज़रत अबू बकर अर्ज़ कयो सुनासी 4 आहियूं मदीने जे साईं फरमायो 5 जिब्रील भी तव्हां सां गॾु आयो
अल्लाह से फरमायो जिब्राइल वञ जिते अबू बकर सिफारिश करे उमर उस्मान उते मां रब जे तरफां मुझे हबीब वट सिफारिश कजे जेका मर्जी इन्हनि टिन जी आसा मां रब जी भी त खातून जन्नत जी शादी अली सां थे निकाह थियो सामान अची विया मरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान मुझा प्यारा दोस्तों अल्लाह से फरमायो ये बई बहर जने पान में मिला ये बई दरिया जने गड छा खातून जन्नत हैदरे करार त यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह ताला जी दात फरमायो पो असां हिननि जे मेलाप सां दुनिया में हिकिड़ो मोती आंदो हिकिड़ो मरजान मोती खां मुराद इमाम हसना मरजान खां मुराद इमाम हुसैना ये बई शहजादा बिन्नी दरियान जे मिलन सां दुनिया में हली आया मुझा प्यारा दोस्तों अल्लाह ताला जी ज़ात मदीने जे साईं खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पिड़ीअ खे हलाइण जे लाइ खातून जन्नत मां ॿ फर्ज़ंद अता फरमाया हसन हुसैन दुनिया में इन वक्त जितरा भी सैयदन या हसनियन या हुसैनी जेके भी सैयद वो सैयदन जा पारा उड़कू मुख्तलिफ जरूर के जिलानी सैयदन के बुखारी सैयदन के कुदूसानी सैयदन के शिराजी सैयदन के तकी नकी सैयदन मुझा प्यारा पारा जरूर पर असल में या हसनी सैयद होंदो या हुसैनी पर मुझो तुझो पीर कामिल दस्तगीर सोनो हसनी सैयद भी आ तो हुसैनी सैयद भी पीर मुझा बादशाह मीरा मुर्शिद मदद करता सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी कर मेहर मुरीद ते हजरत पीरान पीर दस्तगीर हसनी भी या हुसैनी भी अल्लाह से इमाम हसन हुसैन मजा पंजे हबीब जी पिड़ीअ खे हलायो क़यामत ताईं मुझे हबीब जी पिड़ी हलंदी अज दुनिया सैयदन सादातन मां भरी पई आहे ई सब औलाद इमाम हसन हुसैन जी मुझा प्यारा बई शहजादा भी अल्लाह के प्यारा मदीने जे साईं के प्यारा पर वरी बिन्नी शहजादन में इमाम हुसैन जोर प्यारो एतरो प्यारो नमाज अल्लाह दिया मदीने जा साईं नमाज पढ़ाईंदा हा पोयां सफ़ूं बजियूं वयूं हूंदियूं वॾा वॾा जलीलुल क़द्र सहाबी वेठा हूंदा इमाम हुसैन साईं सभिनी जे पुठनि ते पेर रखंदो रखंदो नाने साईं जे पुठीअ ते अची वेही रहंदो साईं ख्याल कंदा हा त नमाज अल्लाह दिया मथो मथे खणा त जिब्राइल लही ईंदो मदीने जा साईं अल्लाह साईं तो फरमाए नमाज मुजिया भली डिगी थे सजदो डिगे थो डिगो थे तेस ताईं पंहिंजो मथो मुबारक न खण जेस ताईं मर्जी सां हुसैन न लथो इन में राज हा वो राज कहिड़ो हो दोस्त को आहे दादला थो मोहब माराए खास सक्तियों खलीलन खे सहाय अल्लाह समद बेनियाद इं करे जिए चाहे इन्हीं में बका आहे उनी गाल इसरार जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझा प्यारा इन जे करे घणो ज़ोर प्यारो हूंदो हो जो रब करीम पंहिंजे महबूब खे फरमायो मुझा हबीब मां इब्राहिम अलैहिस्सलाम खे इस्माइल जे मामले में आज़मायो तो महबूब खे इमाम हुसैन जे मुतालिक आज़माईंदुसि करबला दे मैदान में तुझे नूरे नजर हुसैन का इम्तिहान वठंदुसि करबला जो पिड़ मुकर्रला
पेपर केड़ा, इश्क जो पेपर हो, सब्र जो पेपर हो, शुक्र जो पेपर हो, इबादत जो पेपर हुयो। इन्हीं में हुसैन खे इम्तिहान ॾियणो हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब जे हुसैन इन्हीं पेपरनि में पास थी वियो। क़यामत ताईं तुंहिंजे ख़ानदान जो ज़िक्र पियो हलंदो, तुंहिंजे घराने जो ज़िक्र पियो हलंदो। ऐं जेके इमाम हुसैन जे दुख ग़म में ग़मग़ीन थींदा, ॾुखारा थींदा, अख मां ॻोढ़ा वाईंदा, इमाम हुसैन साईं जे ग़म वारे पाणी जे सदके बख़्शे छॾण मां रब करीम जो कमु आहे। मुंहिंजा प्यारा, असां सुन्नत जमात वारा अख जो पाणी ॻोगाड़ींदा ग़म में। जेकॾहिं अख जो पाणी न आयो त रोअण वारी सूरत बनाईंदा हूं। मदीने जा साईं हिकु दफ़ो गुज़री रहिया हुआ, उन जाइ तां जिते साले अलैहिस्सलाम जे उठ खे माण्हू शहीद कयो हो, उतां गुज़रिया त मदीने जे साईं पंहिंजे ग़ुलामनि खे चयो त रो अखियुनि मां पाणी ॻाढ़ियो। किन अर्ज़ु कयो साईं अखियुनि जो पाणी न अचे पोइ? मदीने जे साईं फरमायो त ॾुखारा थी रोअण वारियूं सूरतूं बनाए निकिरो, अल्लाह साईं तव्हां ते रहम कंदो। जॾहिं उठ जे ग़म में मदीने जे साईं फरमायो त ॻोढ़ा ॻाढ़े निकिरो। हे त मुंहिंजा प्यारा जन्नती जवाननि जो सरदार आ, शहीदनि जो सरदार आ, मदीने जे साईं जे कुलनि जो सवार आ। मुंहिंजा प्यारा, मुंहिंजे सोने हुसैन खे करबला में झोल बचन समेत शहीद कयो वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, सुने साईं जे ग़म में दुख में अख जो ॻोढ़ो हली पियो त बख़्शिश जो सबब बणिजी पवंदो। मुंहिंजो पाक हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे साईं जे बारगाह में ईंदा हा। आख़िर में मुंहिंजे हबीब राज़ ॿुधाए छॾियो त हुसैन रब तोखे करबला में आज़माईंदो, मगर इस्माइल अलैहिस्सलाम वारी कुर्बानी बि ऐं तव्हांजी कुर्बानी बि आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे कुर्बानी जे बदिले दुंबो अची वियो, तव्हां यकीनी शहीद थी वेंदा। तव्हांजो सॼो ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन अक्सर ख़ानदान शहीद थी वेंदो, तव्हांजा बच्चा शहीद थी वेंदा, रब तव्हांखे आज़माईंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मां मदीने जो साईं तोखे सब्र जी तलक़ीन थो कयां। हुसैन परचन में कामयाब थी वे त मुंहिंजे घराने खे 4 चंड लॻाए छॾींदे। जॾहिं उहो वक़्तु आयो, मदीने जा साईं ज़ाहिरी तौर विसाल फरमाया। इमाम हुसैन साईं जो वक़्तु आयो, पाण सफ़र जो सामान बधाऊं, मुंहिंजा प्यारा घराणू तयारु कयूं। घराने खे चयाऊं त असां मुरीदनि जी दावत ते हलूं था। मुरीदनि ख़त लिखिया आहिनि, दावतूं कयूं, ओॾां था हलूं। जीअं इस्माइल अलैहिस्सलाम खे इब्राहिम चयो दोस्त जी दावत ते था हलूं, हीअं मुंहिंजे हुसैन सुने पंहिंजे रफ़ीक़नि पंहिंजे अज़ीज़नि खे चयो त मुरीदनि जी दावत खाइण था हलूं। पर जॾहिं मदीने जे साईं जे रोज़े मुबारक ॾे आया, मुंहिंजे हबीब जी क़बर ॾे आया, आख़िरी अलविदाई सलाम आहे। इमाम पाक अर्ज़ पियो करे, मुंहिंजा नाना पोइ जीअं तो मूंखे सम्झायो आहे, वाकई वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे, अजीब इम्तिहान आहे। मुंहिंजा सोना साईं, मां बि इंसान आहियां, मतां मुंहिंजा कदम हिलनि। ऐं मुंहिंजा नाना ॿी मदद न कजो, जेसिताईं पास न थियां तेसिताईं हथ करबला ॾे खणिजो, निगाहे करम करबला ॾे कजो। अल्लाह से असांखे साबिर बनाए, साबित कदम रखे। ऐं मुंहिंजा नाना ॿी दरख़्वास्त न आहे, बसि दुआ उन जी ज़रूरत आ। नाना करबल खे वसां अण कम मुंहिंजो, सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां अण कम मुंहिंजो। तुंहिंजो वतन छॾियां थो मां नाना, ला तहज़न इल्लल्लाह माना, तुझे दीन ता दिल भर पाक नबी घर बार लुटा अण कम मुंहिंजो, घर बार लुटा अण कम मुंहिंजो। तुंहिंजो वतन छॾियां थो मां नाना, ला तहज़न इल्लल्लाह माना, तुझे दीन ता दिल भर घोर कबा अकबर असगर मोर बचा, असगर अकबर मोर बचा। बदी मोड़ ऐं गाना शादी महल कासम खे कोहा अण कम मुंहिंजो, बदी मोड़ ऐं गाना शादी महल कासम खे कोहा अण कम मुंहिंजो। सुन हुसैन पाक
काफ़िलो नंढो वठी मके आयो। मके पाक में काबे जो तवाफ करे सिधो करबला मौला आयो। जीअं जो करबला पहुचंदो वियो यज़ीद जो हुक्म आयो ऐं इब्ने ज़ियाद जो हुक्म आयो त हुसैन जो घेराव कयो ऐं जेका नहरे फुरात आ उन जे मथां पैरो लॻरायो। इमामन पाकन जो पानी बंद करे छॾियो। मुंहिंजा प्यारा मुसलमान हा कलमो भी पढ़न पया निमाज़ूं पढ़न पया बांगू ॾियन पया पर मुंहिंजा प्यारा ये बदबख्त थी पिया ये लालच में अची विया नफ्स जे चक्कर में अची विया यज़ीद जे चवण में अची विया वरना इन्हनि माण्हुनि खे बि ख़बर हुई त इमाम हुसैन वो अल्लाह जे हबीब जो प्यारो आ जंहिंखे मदीने जा साईं कॾहिं रोइण न ॾींदा। घर मां निकिरंदा त अम्मा ख़ातून जन्नत खे चवंदा ऐं मुंहिंजी प्यारी न्याणी हुसैन खे रोअण न ॾिजां हुसैन जे रोअण सां अर्श हिली वेंदो आहे। ये हदीसूं ये ॻाल्हियूं हिननि बदबख्तनि पढ़ियूं हुयूं ऐं उन जमात में पेशमा बहा मौलवी बहा जेके उनखे निमाज़ूं पढ़नि पिया पढ़ाइनि पिया सभु मुस्लमान हा पर उन्हनि बि लालच में अखियूं बंदि करे छॾियूं। बेटा साहब तो फरमाए मुलाम मुलाम चओ ये आहड़ियूं आहिनि मिरु असंदे मासते थमाणक मटाइन अहिड़ा ई आहिनि लालती लतीफ़ जे। उन्हनि जी अखियुनि ते अहिड़ियूं पटियूं अची वयूं यज़ीद जे डप खां यज़ीद जे लालच हिरस में मुंहिंजा प्यारा उन्हनि फतवाऊं जारी कयूं त इमाम हुसैन माज़अल्लाह बग़ावत पियो करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं मुंहिंजे भिटाई साहब फरमायो ऐं यज़ीदियो अव्हां खे कहिड़ी ख़बर महिमान केरु आहे अव्हां जे हिन परदेस में केरु परदेसी थी आया हा हे कहिड़ा जवान हा जिन जे लाइ दुनिया सिके थी जेके जिन जे लाइ दुनिया चवे थी त मूं सारींदे सुपरे अची जे हे कार त पेरनि धरिया पंबड़ियूं हंध विछाया वार पोइ साजन सभु जमार मां त गोरी थी गुज़ारिया पर मरी मोर वया हंज न रहियो हे कड़ो तिन आखेरनि ते वेठा चुभ चढ़ी अची डंड भरी किननि कंघेरन मां। इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में आ खैमन जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तो सुराख हूंदा ज़मीन खोटिन था जितां ज़मीन खोटिन रत ॿाहिरि निकिरियो पियो अचे त इमाम अली अकबर पियो पुछे बाबा हे कहिड़ी ज़मीन आहे। हज़रत इमाम हुसैन साईं फरमायो पुट इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब हुकुम कयो त पंहिंजे पुट खे मुंहिंजे नाले ते कूह मगर इब्राहिम अलैहिस्सलाम घर में ॻाल्हि ज़ाहिर कान कई वादीअ मक्का में घर में चयूं त दोस्त जी दावत आहे वादी में वञी ॿुधायूं त इस्माइल हीअं मुंहिंजो इरादो आहे रब जो हुकुम आहे। ए मुंहिंजा प्यारा अली अकबर मूं तोखे मदीने में चयो त दोस्तनि जी दावत आहे मुरीदनि जी दावत आहे पर असल में आहे मुंहिंजा हुसैन हिन ज़मीन जो नालो करबला आहे। हिते असांजो दुश्मन रत वाहींदा हिते पाणीअ बंदि थींदा हिते असांजा शह सवार कुर्बान थींदा शहीद थींदा ऐं मुंहिंजा सोना अली अकबर हे अॼु त मिटीअ मां खून निकिरी रहियो आहे 10 मुहर्रमुल हराम ते असां हिक ॿिए जा रत ॾिसंदासीं अहिड़ो मंज़र हूंदो जो ज़मीन करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है कूफी करबला में पानी न प्यारीन उते शहजादा अली शाह खे सारीन निकिरियो निहारीन चढ़ियो मीर मोहम्मद खे। इमाम पाक फरमाया पुट अञा हिते वॾा मामरा थींदा अञा हिन जाइ ते मुंहिंजा बचड़ा अखियुनि सां ॾिसंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचे जे कुर्बानी वक़्तु अखियूं बंदि कयूं हुयूं। मुंहिंजा प्यारा अली अकबर रब करीम मूंखे इम्तिहान ॾेखारींदो लेकिन मूंखे बि इम्तिहान ॾेखारींदो ऐं मुंहिंजा बचड़ा अली अकबर मुंहिंजे अखियुनि ते पटी कान हूंदी अखियूं खोले सॼो इम्तिहान ॾिसणो आहे अवां जा लाशा खणनि सुबुह खां वठी सॼे करबला में मुंहिंजो इम्तिहान ईअं थींदो आख़िर में मुंहिंजी कुर्बानी थींदी मगर असांखे साबित कदम रहणो आहे असांखे सब्र साबिर रहणो आहे शाकिर रहणो आहे अल्लाह से असांखे इम्तिहान में विझी असांखे आज़माए दुनिया वारनि खे ॾेखारणु थो चाहे त सब्र छाखे चइबो आहे शुक्र छाखे
छाखे चइबो आहे, इश्क छाखे चइबो आहे, इबादत छाखे चइबी आहे। ऐं मुंहिंजा बचड़ा हाणे इहा दुआ घुर, मथे निहार त दुआ घुरूं। दुआ कहिड़ी ही? तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे महबूब जे बचड़े नूरे नजर इमाम हुसैन अलैहिस्सलाम हजरत अली अकबर खे करबला जो मामरो समझायो। मुझा प्यारा दोस्तों, बावजूद सब्र शुक्र जे दुआउन जे पर इमाम पाक तो फरमाए के ख्वाब में त के अहिड़ा भी मरहला आया जो जमीन मुझा पैर लोड़े, जमीन धुबी। मुझा दी दोस्तों, बेटा साहब तो फरमाया त करबला जे पिड़ में आया जुंग जवान, धरती धुबी थर थलिया आसमान, वो कर हुई कान हो नजारो नीह जो। सुबह खां वठी गम शुरू थी विया, इम्तिहान शुरू थी विया, दुखन जा जबल इमामन पाकन दे किरी पिया, मगर शाबाश आ साबित कदम रहा। पर साईं तो फरमाए मां ॿाहिरि बीठो आहियां खेमे जे ॿाहिरि, अदी ज़ैनब सॼो मुंहिंजा भाउ हुसैन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञ। मां खेमे में आयो आहियां आदि, वॾो अंगल न कजां, वॾो सवाल न कजां, तुंहिंजो भाउ परदेसी आहे, अॼु तुंहिंजो भाउ दुखनि जे जबलनि में आहे, अॼु गमन जा बार किरी पिया आहिनि, वॾे इम्तिहान में आहियां, शायदि मां तुंहिंजी का फरमाइश पूरी न करे सघां। त अम्मा ज़ैनब जी फरमाए अदा हुसैन, अॼु मां तोखां पाणीअ जो सवाल नथी कयां, नथी चवां त मदीने मूंखे पहुचा, नथी चवां त मुंहिंजे बच्चनि जी ख़ैर फरमा, न मुंहिंजा भाउ मां पंहिंजा ॿ शहज़ादा आंदा आहिनि मोहम्मद ऐं नंढड़ा, अॼु मां तोखे परेशान थी ॾिसां, खिन मां घोड़ा वेही रहिया, ऐं मुंहिंजा भाउ हुसैन भेणूं कॾहिं कमीजूं, मुंहिंजा भाउ हे मुंहिंजा शहज़ादा मोहम्मद औरनि जिन खे मूं तयारु कयो आहे, नवां कपिड़ा पहिराया आहिनि, मूं ॿुधो आहे त सदक़तो रद्दुल बला, सदको मुसीबतनि परेशानियुनि खे टारींदो आहे। मुंहिंजा अदा अॼु मूं वटि ॿकर न आहिनि जो मां सदको ॾियां, अॼु मूं वटि पोकल न आहिनि जो सदको ॾियां, हे मोहम्मद औन मुंहिंजा नूरे नज़र शहज़ादा अॼु तुंहिंजे सिर तां सदको थी कढां, मन तोतां दुख लही वञे, मतां तोतां हे गम लही पवन, ॿई नंढड़ा शहज़ादा नंढड़ियूं तलवारूं हथन में हल। मुझे हुसैन सुने फरमायो अदी ज़ैनब ही छा थी करे, मुझो अली अकबर जवान वेठो आ, कासिम घोट वेठो आ, अञा मुंहिंजा जानू सार वेठा आहिनि, हिननि जी उमिरि लड़ण वारी त न आहे, अञा हे वॾड़ा न आहिनि, अञा हिन खे तलवार हलाइण कान थी अचे। अदी हे त मदीने मां निकिता हा त मामे सां गॾु वञी दावतूं खाईंदासीं, मामे सां गॾु वतन घुमंदासीं, शहर घुमंदासीं, पर छा कयां लिखियूं जिनी जेतिरियूं लोह कलम में उन्हनि ओतिरियूं अॼु घड़ियूं घोरनि पियूं, लिखियो जो निराल में सोंग कियारी कीअं थिए, हाणे पालियो वेठी पार मामा हुसैन अम्मा जी गाल खे मोटाए जान, परदेस में अम्मा जी सदा मोटाए जन, मामा असां राज़ी आहियूं, दिल ख़ुशीअ सां तो तां कुर्बान थियण था चाहियूं, पंहिंजा सिर कुर्बान करण था चाहियूं। मामा अॼु अम्मा खे रंज न कजां, अम्मा खे अब्बा मामा जवाब न ॾिजां, मामा असां दिल ख़ुशीअ सां तो तां कुर्बान था थियूं। साईं ॿिन्ही खे भाकुर पाए फरमायो ले वो यारा अज लंबी पईए जुदाई, मेले 4 दिना दे बिछड़े हुए फिर मिलांगे, किस्मत ने घर मिला दिया।
अजीब मंज़रो जॾहिं सुने हुसैन पाक ॿिन्ही शहज़ादनि खे खणी ॿाहिरि आंदो आहे ख़ुदा जो कसम ॼण तारा पिया चमकल ॿई ॼणा जो कुलनि तां हेठि लथा त बाज़ हा जेके फुटकी खाई करबला जे पिड़ में यज़ीदनि जे फ़ौज में पेवस्त थी विया ग़ाइब थी विया हकलूं थियूं सॾ थिया मुजाहिदनि नंढड़नि मुंहिंजा प्यारा यज़ीदनि ते हमला कया पर मासूम हा हो बदबख्त अज़ली मुंहिंजा प्यारा जितां किथां तीरनि जो वसकारो कयऊं मुंहिंजे महबूब करीम जे बाग़ जा गुल ज़ख़्मी थी पिया ज़मीन ते किरी पिया ज़ालिमन मुंहिंजा प्यारा नेज़नि में संदन जिस्म फसाए मथे खणी बीठा इमाम पाक जी नज़र पई दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने साईं मुझा प्यारा आवाज ॾिनो अदी तुंहिंजा शहज़ादा क़बूल पइजी विया तुझे शहज़ादनि जो सदको क़बूल थी वियो आहे ॼाण मां तुंहिंजा शहज़ादा तुंहिंजे हवाले थो कयां ॿई शहज़ादा नंढड़ा मासूम नेज़र में फाथा पिया मुंहिंजा प्यारा मुंहिंजो सुहिणो हुसैन अॻिते वधी थो वञे फरमाए थो पली तो तव्हांखे त ख़ातून जन्नत जे बाग़ जे गुलनि जो बि ख़्यालु न आयो ज़ालिमो ज़ालिमो हिननि जी त उमिरि कान हुई तव्हां हिननि खे ज़ख़्मी कयो आहे अॼु ख़ातून जन्नत जे मथां छा गुज़री हूंदी अॼु मुंहिंजे नाने साईं जे मथां छा गुज़री हूंदी बेक़दरा क़दर वारा कम थिया अॼु खुटा ख़रीदार हीरे ऐं माणक जी के साल कलंदा सार जेके लोकुटीन लोहार तिन कहिड़ो क़दर सोन जो ज़ालिमो अॼु तव्हां त हिननि खे सीने सां लॻायो आहे त ख़ुदा तव्हांजा बेड़ा पार करे हा हिननि सां प्यार कयो हा मोहम्मद मुस्तफ़ा के बाग के सब फूल ऐसे हैं कि बिन पानी के तर रहते हैं मुरझाया नहीं करते कि बिन पानी के तर रहते हैं मुरझाया नहीं करते साईं ॿिन्ही शहज़ादनि खे कुलनि ते खणी आयो रत वहे थी पई खेमे जे ॿाहिरि बीठान ओ मुंहिंजी अदी ज़ैनब तुंहिंजी महिरबानी तो मां हुसैन जे सिर जो सदको कढियो आहे मुंहिंजी भेण जो अहसान तुंहिंजो क़यामत जे ॾियारे लाहींदुसि मुंहिंजी न्याणी तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी ॿई शहज़ादा खेमे जे दरवाज़े ते खणी आया गुलाब जा गुल चेहरनि मां नूर चिपके पियो साईं फरमायो लेवो यारा अॼु लंबी पई जुदाई मेले 4 दिन दे बिछड़े हुए फिर मिलांगे किस्मत ने घर मिला दिया अज पुण अखड़ियल सजन पैदा सारिया किलन ता गोलन जूं अज बूंदूं बस न कल संदीस के प्रियल अज लोक ॾिठे ही न लहे करबला में मुझे हुसैन के रब आजमायो बचड़न मुझे हुसैन जे घराने के आजमायो पर खुदा जो कसम अड़ा साबित कदम शीह थी बीठा अली का घर भी वो घर है कि इस घर का हर एक बच्चा जिसे देखो शेरे खुदा मालूम होता है सब शीह थी इम्तिहान जो मुकाबलो कयाऊं मुझा प्यारा अड़ो मुकाबलो जो बज़ाहिर जीत खत तो मुझा प्यारा यजीदन जी थी पर न मुझे सोने हुसैन जी थियो खटियो मुझे हुसैन यजीदन के को मुझा प्यारा याद करण वार उन्हनि जूं कब्रूं ही न रहियूं मुझे सोने हुसैन जो नालो जिंदाबाद लगो जाए जाए ते देगियूं जाए जाए ते नंगर सबीलूं जाए जाए ते जिक्र हन मुझे रब करीम फरमायो मुझा बाबू तोखे मुबारक हुजे हुसैन इम्तिहान खटी चुको आ क़यामत ताईं तुझे घराने जो जिक्र हाणे हलंदो रहे अल्लाह से इंशाअल्लाह उन्हनि जे सदके असां जी हाज़िरी क़बूल फरमाए रब करीम साईं सखी सैयद जमाल शाह सैयद मोहम्मद शाह जा बेड़ा पार फरमाए संदन रूहानी फैद में अल्लाह से बरकतूं इजाफो अता फरमाए इन सॼे कब्रिस्तान के खुदा पंहिंजे रहमत में जवार में रखे अल्लाह साईं असां तव्हां जे लाइ मौत के आसान फरमाए मरण वक़्तु असांखे रब करीम शाह कलमू नसीब फरमाए असांखे न क़ब्र हशर जे अज़ाबनि खां बचाए रब असांजी हाज़िरी क़बूल फरमाए मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो असांजे प्यारे भाउ कुर्बान अली राव साहब मुझी तारीख हला के साईं नूर मोहम्मद शाह जिलानी
सकरन जा उनखे मग में ॾिनी वरी जो साईं कुर्बान सां बि ॾाढी मोहबत ऐं साईं किबला साईं साईं ताज मोहम्मद साहब दामद बरकात मुलालिया जिन सां मोहबत यानी नवाब वली मोहम्मद जी जमात सां बि असांजो काफ़ी पुराणो रिश्तो थी चुको आहे मोहबत आहे मूं अदावारनि जी बि ॻाल्हि कान भञी तबियत नासाज़ हुई मूं जहिड़ो हाल हो हाज़िरी ॾिनी आहे मूं सां गॾु अवां सभिनी जी हाज़िरी अल्लाह वारनि जी दरबार में क़बूल पए करबला वारे शहीदनि जी दरबार में क़बूल पए अल्लाह से असां तव्हांजा बेड़ा पार फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन नार मुंहिंजा साईं तुंहिंजे प्यारनि बाननि जे दरवाज़े जे साम्हूं हीअ करबला जे शहीदनि जी ज़िक्र जी महफ़िल पाक थी क़बूल फरमा हिन सॼे क़ब्रिस्तान वारनि जी बख़्शिश फरमा साईं वारनि जा दर्जात बुलंद फरमा जिन हिन जलसे में हिस्सो वरितो आहे उन्हनि जा बेड़ा पार फरमा जेके अची हिन जलसे खे आबाद करे वेठा आहिनि तिन खे घर बचन सुधो आबाद रखजां करबला वारे शहीदनि खे हमेशह या अल्लाह पंहिंजे रहमतुनि हेठि रखजां उन्हनि जे सदके जेॾां असांजा पेर हुजनि तेॾां ख़ैर हुजनि बीमारियुनि मुसीबतनि आफ़तनि शामतनि ज़िल्लतनि ख्वारियुनि बदनामियुनि अचानक मौत अचानक हादसनि खां बचाइजे मुंहिंजा साईं असांजे सिर बचनि जो ख़ैर फरमाइजे हिन जमात जे सिर बचनि जो ख़ैर जमात जो ख़ैर हिन सॼी जमात जो ख़ैर संगत साथ जो ख़ैर इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मौलाना शफीअना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि लंगर हलंदो अब सब पंहिंजी जैन ते वेठा हुजो लंगर हलंदो या हय्यु या क़य्यूम अव्वल ख़ैर आख़िर ख़ैर ज़ाहिर ख़ैर बातिन ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर या अल्लाह जेके बि हिते नंढा वॾा आया आहिनि सभिनी जो ख़ैर फरमा व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ि ओम दो मोटी ओम दो मोटी दुनिया में चल पर अबाणा अञा को न आया वो साॻिया मुहर्रम सगोरा बि थियनि पर अबाणा अञा को न आया वो यकी मारुल कई मोकलाणी छॾे छा खाऊं वतन विया बिगाणी ओ अखियूं दर्दन भरियूं दग ॾिसन पर अबाणा अञा को न आया ओ मुदो मोटी दुनिया में अचल पर अबाणा अञा को न आया ओ साॻिया मुहर्रम सगोरा बि थियनि पर अबाणा अञा को न आया वो न को आयो निया सनी हो कहाँ सूरन संतोहान कहना उस जैसा गया था उभरन लहन पर अबाणा अञा को न आया ओ मुदो मोटी दुनिया में अचल पर अबाणा अञा को न आया वो विया सब काफिले खे कतारे कुल करबल ने उठड़ा उथारे वो आंदो पैगाम भेनर पखियुनि पर अबाणा अञा को न आया वो आंदो पैगाम भे
नर पखियों पर अपाणा अञा को न आया। हो मुदो मोटी दुनिया में चल पर अपाणा अञा को न आया। वो रहो कोई न कहसा वञा मां भग भेरा बिहां की अञा है घणो खुश थी पो ईदा कजल पर अपाणा अञा को न आया। हो मुदो मोटी दुनिया में चल पर अपाणा अञा को न आया। वो गारी चुंदड़ियां गणतिन महेसर अञा मोटिया न मुंहिंजा मुसाफिर। वो हाजी हारियो रोई जर अखिन पर अपाणा अञा को न आया। हो मुदो मोटी दुनिया में चल पर अपाणा अञा को न आया। ओ सागिया मुहर्रम सगोरा थियल पर अपाणा अञा को न आया। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदल असां वटि बि तूं हली आ, अदल असां वटि बि तूं हली आ, हिते बि हैदर अली अली आ। असां खां नफ़रत न कर भली आ, असां खां नफ़रत न कर भलिया, हिते बि हैदर अली अलिया। सचे हुजण जो सबूत ॾे पां, वुज़ू करे पंहिंजे वात खे धो। सचे हुजण जो सबूत ॾे पां, वुज़ू करे पंहिंजे वात खे धो। इएं त दावा इहा ठलिया, इएं त दावा इहा ठलिया, हिते बि हैदर अली अलिया। अदल असां वटि बि तूं हलिया, अदल असां वटि बि तूं हलिया, हिते बि हैदर अली अलिया। असां खां नफ़रत न कर भलिया, असां खां नफ़रत न कर भलिया, हिते बि हैदर अली अलिया। अवल त हैदर क़रार खे ॾिसो, क़ुरान हो या हथनि में
में कूंडो अवल तहे दर करो रखे ॾिसो क़ुरान हो या हथन में कूंडो रुठल अवां खां अली वलिया रुठल अवां खां अली वलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया असां अलीअ जा अली असांजो असांखे छो थो सुनी सड़ियो चई असां अलीअ जा अली असांजो असांखे छो थो सुनी सड़ियो चई पलीत तूं दिल त तो पलिया पलीत तूं दिल त तो पलिया हिते बि हैदर अली अलिया अदल असां वटि बि तूं हलिया अदल असां वटि बि तूं हलिया हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया करे मञन मुर्तज़ा खे काबो असांजो ॾाॾो असांजो बाबो करे मञन मुर्तज़ा खे काबो असांजो ॾाॾो असांजो बाबो पलीत जी पर त तो झलिया पलीत जी पर त तो झलिया हिते बि हैदर अली अलिया करे अलीअ जी को नुक़्त चीनी ज़बान उन जी कपियाम कपसां मदनिया सा जॾहिं आ प्यार कबो महबूब खुदा जो तॾहिं अथिबो सिर सां हुन बिया ते जॾहिं अथिबो महबूब खुदा जो तॾहिं अथिबो तौहीद जो मिलंदो तॾहिं सबक जॾहिं प्यार नबिया जो थिबो आशिक तौहीद जो मिलंदो तॾहिं सबक जॾहिं प्यार नबिया जो थिबो आशिक इश्क़ नबूवत में जॾहिं आरोइबो महबूब खुदा जो तॾहिं अथिबो मदनीअ सां जॾहिं आ प्यार कबो महबूब खुदा जो तॾहिं नबी साईं सोरो नूर आहे असर जी असां भरपूर आहे नबी साईं सोरो नूर आहे असर जी असां भरपूर आहे यकीन इहो जॾहिं रखबो महबूब खुदा जो तॾहिं अथिबो मदनीअ सां जॾहिं आ प्यार कबो महबूब खुदा जो तॾहिं अथिबो मुंहिंजो मदनी मिठड़ो शफ़ात रब पाक जी उन ते इनायत मुंहिंजो मदनी मिठड़ो शफ़ात रब पाक जी उन ते इनायत शाफ़ी उनखे जॾहिं आ
मञबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो मदनीअ सां जॾहिं प्यार कबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो इश्क मौला अहिड़ो ताक़ करे फिरज़ादो इश्क नबीअ में मरे इश्क मौला अहिड़ो ताक़ करे फिरज़ादो इश्क नबीअ में मरे जॾहिं इश्क नबीअ में शुहाब मरबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो मदनीअ सां जॾहिं प्यार कबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो सिरसाऊ नबीअ ते जॾहिं अदिबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो मदनीअ सां जॾहिं प्यार कबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो मदनीअ सां जॾहिं प्यार कबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो सिरसाऊ नबीअ ते जॾहिं अदिबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो मदनीअ सां जॾहिं प्यार कबो महबूब ख़ुदा जो तॾहिं असिबो सोना हिकड़ो रू तुझे उम्मत जे वली कामिल जो ऐं ॿियो रू तुझे औलाद मजा हज़रत पीरान पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जो आहे जेको उॾामे थो पियो मुसलसल उॾामे थो पियो परवाह थो करे इहो गौस आज़म दस्तगीर ऐं ॿियो गौस बहाउल हक ज़करिया मुल्तानिया गौस आलमीन उन जी परवाह अर्श ताईं ऐं अब्दुल कादिर जीलानी जे परवाह जी हद ई आहे कान का क़यामत ताईं सभिनी जा मुर्ग बोले बोले थकजी वेंदा दस्तगीर जो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो रहंदो बादशाह जी महफिल सदारत सोने गौस पाक जी आ पान अचन था तैयारी करे निकरन था पिया पर उन बादशाह जे बंगले जे पुठियों कुछ गलियुनि में एक पोड़ी माई रहंदी ही कुरारी माई उन पंहिंजी न्याणी खे चयो ओ मुंहिंजी न्याणी हल पांच पंहिंजे अंदर त मीलाद मल्हाइण जी ताक़त न आहे उर्स करण जी ताक़त न आहे हिन बादशाह रसूलुल्लाह जो मीलाद मल्हायो आहे महबूब करीम जो उर्स मल्हायो आहे हल त हली उते वियो आलिम ईंदा नात ख़ान ईंदा वाइज़ कंदा नातियूं पढ़ंदा गज़ल पढ़ंदा रसूलुल्लाह जो शान ॿुधाईंदा महबूब जा मौजिज़ा ॿुधाईंदा ईमान ताज़ो थी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे सदके अल्लाह साईं पंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾींदो इन इरादे सां ॿई ॼणियूं निकितियूं पर जॾहिं बादशाह जे दरवाज़े ते आयूं त पेर उघाड़ा लटा मेरा चौकीदार बीठा हा पासबान बीठा हा बाप मुंहिंजा दोस्तो उन्हनि खां इजाज़त घुरियाऊं असांखे इजाज़त ॾियो असां अंदर वञूं रसूलुल्लाह जे मिलाद में शरीक थियूं उहे मुआफ़िज़ चौकीदार चवण लॻा अवां जे लाइ इजाज़त न आहे अंदर वञण जी अवां खे इजाज़त न आहे वॾा वॾा वज़ीर आयल आहिनि वॾा वॾा अमीर आयल आहिनि गवर्नर आयल आहिनि मुल्कनि जा बादशाह सफ़ीर आयल आहिनि वॾा वॾा आलिम मशाइख़ आयल आहिनि अवां जे लाइ दरवाज़ो बंदि आहे माई वेचारे जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया असांजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल मीलाद में विहण जी बि जाइ न आहे छा भला असां एतिरो ओतिरो बि हक़दार न आहियूं मां धीअर ॿई रोई घर आहियूं ऐं थोरा चांवर पचाए मां चवण लॻी पुट जहिड़ो हाल आहे अहिड़ो महबूब जो उर्स मल्हायूं था महबूब करीब ते सलात पढ़ूं था
दरूद पढ़ूं था 12 जो दी खाली न वने जे शिरकत न मिली त पंहिंजे घर में जड़ो हाल आ महबूब करीम जो उर्स मल्हायूं थियूं वो थोड़ा चांवर पचाए बई वेही पढ़न थियूं अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सलात भी पढ़न थियो ऐं मुंहिंजा प्यारा मदीने दे निहारे रोवन थियूं हीअं चवन थियूं बेसहारा न समझे ज़माना हमें बेसहारा न समझे ज़माना हमें हम गरीबों का आका मदीने में है हम गरीबों का आका मदीने में है और ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में जैसी मेरे नबी के पसीने में है जैसी मेरे नबी के पसीने में है आखिर मां गोड़ा वाहे मुझे महबूब जो उर्स मल्हाए रहियूं सुनू हौसला आज़म दस्तगीर मदरसे में निकतो बादशाह जे मीलाद जी सदारत करण जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तो घोड़े ते सवार थी जॾहिं ओन माई साहबा जे गद्दीअ में गुज़र थियो आहे वलियन जो सरताज सुनू हौसला आज़म दस्तगीर जॾहिं हुन गलीअ मां गुज़रियो आहे जॾहिं हुन कुरारी माई जे घर जे दर ते निगाह पई आहे जल्दी जल्दी घोड़े ता लही पिया माई साहबा जे दरवाजे जे अॻियां पंहिंजा हथ मुबारक वधी भी रहा फकीर अर्ज करण लॻा सोना जलसो अञा अॻिते आ रसूलुल्लाह जो मीलाद अॻिते आ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स जी तकरीब अॻिते आ बादशाह जो बंगलो अॻिते आ साईं हौसला आज़म दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो खलीफो मुरीदो फकीरो मीलाद ॾिसंदो या मीलाद वारे खे ॾिसंदो अल्लाह जो सो रसूलनि जो सरदार पोरीअ जो मेहमान बणियो वेठो आहे अल्लाह जा महबूबा हिन घर जा मेहमान गंद जिनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी औताक राजा रिझी आयो मुजादी दोस्तो असांजो ईमान आ अकीदो आ जिते जब महबूब जो मीलाद थींदो आ रसूलुल्लाह जो उर्स मल्हायो वेंदो आ अल्लाह जा महबूब रूहानी तौर पर उते मेहमान थींदा आहिनि महबूब करीम निगाह करम फरमाईंदा आहिनि अल्लाह जा महबूब ईंदा आहिनि हज़रत सोनो पीर महर अली शाह रहमतुल्लाह अलैह 12 रबीउल अव्वल ते पंहिंजे मदरसे में वॾे धाम धूम सां रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाईंदो हो ऐं जॾहिं मुंहिंजे हबीब करीम जे आमद जो टाइम थींदो हुयो मुंहिंजा प्यारा हर तरफ़ असगिरदाई में मुश्क अंबर जी खुशबू फैलजी वेंदी हुई ऐं जॾहिं मुंहिंजा महबूब स्टेज ते ईंदा हुआ हज़रत ख्वाजा महर अली शाह रहमतुल्लाह अलैह उथी बीहंदा हुआ ऐं बाहूं ॿधी हीअं चवंदा हुआ महबूब दा मेला है ये महबूब दा मेला है ये महबूब दा मेला है ओ महफिल नो सजाई रखना ओ दे आवण दा वेला है ओ दे आवण दा वेला है महफिल नो सजाई रखना ओ दे आवण दा वेला है ओ दे आवण दा वेला है करंगल की खजीने दी करंगल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात
खैरात मदीने दी, खैरात मदीने दी, सारी दुनिया खांदी है खैरात मदीने दी, खैरात मदीने दी। कोई मिसल न मेरे ढोलन दी, चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दी, चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दी। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जा महबूब है, जिते भी मिलाद मल्हाए बोआ, जिते भी उर्स मल्हाए बोआ, अल्लाह जा महबूब है, उन आस्थाने जा मेहमान, उन दरबार जा मेहमान, उन घर जा मेहमान। वो सोना जे घर जे दरबार रसूलन जो सरदार अचे, उन दरजा दरबार जा सभिन जा रब बेड़ा पार फरमाए छॾींदो आहे। हाँ, कदर वारन खां पुछो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ आवरी, और आजकल खां पुछ जेके मुजादी दोस्तों, जेके अखिल वारान, जेके मुजादी दोस्तों साईं जरा अखिल वारान, उन्हनि खां पुछी ॾिस रसूलुल्लाह जी आमद जो मक़ाम छा आहे, महबूब जी तशरीफ आवरी जो मक़ाम छा आहे। तबकात इब्न सैद वारे लिखियो आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 8 सालनि जी उमिरि थी, 8 साल जा हा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त संदन चाचे हजरत अलीउल मुर्तदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वालिद साहब सफ़र जो इरादो कयो त मां मुल्क शाम मां कुछ शयूं वापार करे वठी अचां, ख़रीद करे वठी अचां, उहे मके में विकिणा ऐं मके जूं शयूं वञी मुल्क शाम में विकिणा। इहो इरादो कयो। उन टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 8 साल उमिरि हुई, ज़ाहिरियाती 8 साल जी उमिरि हुई। जॾहिं पाण इरादो कयो त महबूब करीम जी दरबार में आया, सलाह कयूं त सोना तव्हां घर रहजो, मां कुछ ॾींहंनि जे लाइ मुल्क शाम वञा थो, सफ़र तिजारत जे वास्ते कुछ शयूं हितां खणी थो वञा, उते वापार कंस, उतां जूं शयूं हिते अची वापार कंस, तव्हां घर रहजो, हेॾे होॾे न वञजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चाचा अॼु जेकॾहिं मुंहिंजो बाबो अॼु जो दुनिया में हुजे हा, जेकॾहिं मुंहिंजो वालिद गिरामी तिजारत जे सफ़र ते या कंहिं बि मुल्क जे लाइ वञे हा त मूंखे बि ज़रूर वठियो वञे हा, पर तूं चाचो आहे, इन जे करे मूंखे हिते अकेलो छॾे थो वञी, पाण सां गॾु नथो वठियो वञी। अल्लाह जे प्यारे महबूब करीम जॾहिं इहा ॻाल्हि मुबारक ज़ाहिर कई आहे, हज़रत अबू तालिब मुजादी दोस्तों मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, सोना तव्हां बि तयार थियो, रोजो न, दिलि शिकना न थींदो, मूंसां गॾु हलो, तव्हांखे बि मुल्क शाम घुमाए अचां। पर सोना जबलनि जो रस्तो आहे, किथे पानी मिले तो किथे नथो मिले, किथे गर्मी आ किथे सर्दी आ, किथे आराम मिले तो किथे नथो मिले, पर जेकॾहिं तव्हां जी रज़ा आहे त तव्हां बि असां सां गॾु हलो। अल्लाह जा महबूब तयार थिया, हज़रत अबू तालिब जे उठ ते पुठियों सवार थी वेही रहिया, काफ़िलो मके पाक खां हलियो आहे, काफ़िलो मके खां निकितो आहे। किताब लिखनि था मुल्क शाम जी सरहद ते हिकिड़ो ॻोठ आहे, उन ॻोठ जो नालो आहे बुसरा। उन बुसरा ॻोठ में हिकिड़ो वॾो यहूदियुनि जो मदरसो हुयो, वॾो दरबार हो, जिते हज़रत मूसा कलीमुल्लाह जा मञण वारा हा, उते जो वॾो आलिम हो जंहिंजो नालो हो बोहेरा आलिम। वॾो मुजादी दोस्तो तौरात इंजील ज़बूर जो वाक़िफ़ मदरसे में वेठो आहे, ओचितो पंहिंजे मुरीदनि खे चवे थो, खलीफ़नि खे चवे थो, शागिर्दनि खे चवे थो, ओ शागिर्दो, ओ मुरीदो, ओ अक़ीदत मंदो, अॼु उथी रस्ते ते बीजी वञो, अल्लाह न भुलाए त अॼु आख़िरी नबियनि जो सरदार, रसूलनि जो अॻवान, अल्लाह जो आख़िरी नबी, रब करीम जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक काफ़िले सां अची रहियो आहे, हिक काफ़िले सां असांजे मुल्क में दाख़िल थी रहियो आहे। सभई ॼाणा अॼु रोड ते रस्ते ते निकिरी सुहिणे महबूब जो इस्तक़बाल कयो त रब असांजा बेड़ा पार कंदो।
काफ़िलो अचे थो पियो रस्तो वठो पर जॾहिं उन ॻोठ खे वेझो आयो आहे हर तरफ़ खुशबू ई खुशबू जंहिं शहर खां सोहण लंघियो से शहर सभु सुरहा थिया हो मन मुस्कहारींदो वियो असां मेड़ींदे वियासीं इते जॾहिं रस्ते ते अची बीठाल सभई शागिर्द अक़ीदतमंद पंहिंजे उस्ताद खां पंहिंजे मुर्शिद खां पुछनि था साईं जेको आख़िरी रसूल आहे जेको रसूलनि जो सरदार आहे जंहिंजे लाइ तव्हां तौरात ज़बूर इंजील में पढ़ियो आहे सोना हो असांजे नबियुनि खां बि भलो आहे छा भला मूसा कलीमुल्लाह खां बि भलो आहे ईसा रूहुल्लाह खां बि भलो आहे आलिम सगोरो जवाब थो ॾे कंहिं आशिक़ हुन जी तर्जुमानी कई छा थो चवे अदा ॿुधो